अस्सलाम वालेकुम। मोहम्मद श्री मिटवर बाबाला मौजू कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे पंहिंजी दिलि में हर कंहिं सां दिलचस्पी रखणु ऐं मुख़लिसाना मुहबत करणु घुरिजे। को दिलचस्पी वठे त पहिरियां ई असांखे उन सां पेर भरणु घुरिजे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे पंहिंजी दिलि में हर कंहिं सां दिलचस्पी रखणु ऐं मुख़लिसाना मुहबत करणु घुरिजे। को दिलचस्पी वठे त पहिरियां ई असांखे उन सां पेर भरणु घुरिजे। मुस्कुराहट हिकु ख़ुदाई नेमत आहे, इहा नेमत जंहिंखे नसीबु न आहे। मुस्कुराहट हिकु ख़ुदाई नेमत आहे, इहा नेमत जंहिंखे नसीबु न आहे। उन जी ज़िंदगी ॼणु तलफ़ बेकार आहे, मुस्कुराइणु घुरिजे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे पंहिंजे दिलि में हर कंहिं सां दिलचस्पी रखणु ऐं मुख़लिसाना मुहबत करणु घुरिजे। को दिलचस्पी वठे त पहिरियां ई असांखे उन सां पेर भरणु घुरिजे। नालो जंहिंजो उन बाबति सहारो वरितो वेंदो आहे। नालो जंहिंजो जेको बि हुजे, नालो जंहिंजो उन बाबति सहारो वरितो वेंदो आहे। नालो जंहिंजो जेको बि हुजे, सभु कंहिंखे प्यारो हूंदो आहे, उन जो अदब एतिराम करणु घुरिजे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे पंहिंजे दिलि में हर कंहिं सां दिलचस्पी रखणु ऐं मुख़लिसाना मुहबत करणु घुरिजे। को दिलचस्पी वठे त पहिरियां ई असांखे उन सां पेर भरणु घुरिजे। तक़रीबन मतिलबु त ॿुधणु असांजी ज़िंदगीअ जो हिकु लाज़मी हिसो आहे। तक़रीबन मतिलबु त ॿुधणु असांजे ज़िंदगीअ जो हिकु लाज़मी हिसो आहे। केॾांहुं बि बेध्यानी करणु बजाए संदसि गुफ़्तगू हमदर्दाना तौर चङीअ तरह ॿुधी खेसि हिमथाइणु घुरिजे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे पंहिंजे दिलि में हर कंहिं सां दिलचस्पी रखणु ऐं मुख़लिसाना मुहबत करणु घुरिजे। को दिलचस्पी वठे त पहिरियां ई असांखे उन सां पेर भरणु घुरिजे। तक़रीबन अहिड़ी ॻाल्हि चइजे जंहिंमें अॻिले खे दिलचस्पी हुजे। तक़रीबन अहिड़ी ॻाल्हि चइजे जंहिंखे तक़रीबन अहिड़ी ॻाल्हि चइजे जंहिंमें अॻिले खे दिलचस्पी हुजे। असांजे लाइ संदसि दिलि में सुठो असरु वेहे त अॻिले खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियणु घुरिजे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे पंहिंजे दिलि में हर कंहिं सां दिलचस्पी रखणु ऐं मुख़लिसाना मुहबत करणु घुरिजे। को दिलचस्पी वठे त पहिरियां ई असांखे उन सां पेर भरणु घुरिजे। कठिन राहुनि में अगरि असांजो को वाक़ुफ़कार कामयाबी हासिलु कंदो आहे त कठिन राहुनि में अगरि असांजो को वाक़ुफ़कार कामयाबी हासिलु कंदो आहे त असीं हर कंहिंखे संदसि अहमियत जो अहसासु ॾींदे संदसि सही सराह करियूं ऐं संदसि वाखाण करणु घुरिजे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे पंहिंजे दिलि में हर कंहिं सां दिलचस्पी रखणु ऐं मुख़लिसाना मुहबत करणु घुरिजे। को दिलचस्पी वठे त पहिरियां ई असांखे उन सां पेर भरणु घुरिजे।